अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन राहतिल आशिकीन मुरादिल मुश्ताकीन शम्सिल आरिफीन सिराज सालिकीन मिसबाहिल मुक़र्रबीन सुभान मुहिब्बिल फ़ुक़राए वल ग़ुरबाए वल मसाकीन सय्यद सकलैन नबील हरमैन इमामिल क़िबलतैन वसीलतना फिद्दारैन साहिब काब कौसैन महबूब रब्बिल मशरिक़ैन व रब्बिल मग़रिबैन जद्दिल हसन वल हुसैन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़ल लिमा बैन यदैय मिनत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बअदि इस्मुहु अहमद फलम्मा जाअहुम बिल बय्यिनात क़ालू हाज़ा सिह्रुम मुबीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
तमाम हमदो सना तारीफ अल्लाह पाक लाया जेको मालिक खालिक सना जे लाइका जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे। अल्लाह जो न सलाहकारा न मशीरा न वजीरा, सारी कायनात अल्लाह जी मुहताज आ, अल्लाह कंहिंजो मुहताज नाहे। उन्हीं जी मखलूक आ, उन्हीं जो मुल्क आ, उहोई खालिक आ, उहोई मालिक आ, उहोई माबूद आ, उहोई मक़सूद आ। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी कायनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। अल्हम्दुलिल्लाह इन वक्त जी हालात खां सबको मोमिन बखूबी वाक़िफ़ आहे। अहिड़े वक्त में ये अल्लाह जी वहदानियत हिकिड़ाई जो क़ीदो मौला करीम सुन्नत जमात खे अता फरमायो। दावा दलील हूंदो आहे, जे दलील में नुक्सा तो दावा हुनजे हक़ में नथी थी। अल्लाह जे करम सां सरकार जी पाक नज़र सां सुन्नत जमात जो दलील भी सचो आहे त दावा भी सचो आहे। बेशुमार जंहिंजो को शुमार आहे, बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, लजपाल नबी, गैबयान नबी दे जय प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ जो एहसान अल्लाह ताला खास मोमिनन जे मथां फरमायो। सदके महबूबन जे असां के कुरान मिलियो, ईमान मिलियो, इरफान मिलियो, रमजान मिलियो, रहमान इहा ज़ात कुर्ब जो कदम दुनिया में न फरमाए मौला करीम कायनात के पैदा न कर। असां जो साईं बतूल जो बाबो, हसनैन जो नानो, सारी कायनात जो असल दिल तमाम खुश आ। साल साल खां वधीक बेशक जॾहिं त तव्हां जे करण ते नात खानन तमाम प्यारे अंदाज में सरकार जो शान तारीफ बयान कई आमन नजर फकीर फेराई तो सब कर में चुप लगी बस उन्हें इश्क में मोहब्बत में झूम बाजे हथ हेठ तब बाजे सरकार के शान बुधी इश्क में पंज हथ रखे मथे छो इश्क वडी नेमत इश्क ना चीज के चीज करो इश्क उन्हीं मकाम ते पहुंचाए जाते जो पहुंची नथो सके। ये महफिल भी इश्क मुस्तफा इश्क नबी इश्क रसूल मनक़द कई वई आहे। अवां सभई इश्क वारी महफिल में शरीक आयो। उम्मीद आ त को भी
इन ज़ात जी मोहब्बत इश्क खां खाली न वेंदो जा कर्म जी बारिश अज बरसी रही है दिलियूं असां जो कारियूं धोपी रही है सरकार जे कर्म जी नज़र में पहुंची रही है बेशक इन शहर में एड़ो को ना है जो महबूबन जे उतर हले सब सिक वाला हो सारी जमात के महफिल जी मुबारक खैर मुबारक अवां जा अचण अवां जो हाज़िरियूं मौला करीम पंहिंजे हबीब जे मुहाबे कबूल फरमाई आमीन अॼु असां पंहिंजो झोलियूं ख़ाली खणी आया वॾी उम्मीद रखी आया सिर ते गुनाहनि जा बार खणी हिकु अहिड़ी महफ़िल में शरीक थिया हूं जेका महफ़िल ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी सुभान तेरे ते अहिड़ो करम आहे असांजी पुनर में पक्का यार जो वायदो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह ए उहे गुनाहगारो जिन पंहिंजे मथां इसराफ कयो जुल्म ज़्यादती कई कसर सां गुनाह कया मुंहिंजा न छो अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा न छो परेशान न छो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह मुंहिंजी रहमत खां न मासा को भाईवार ना है मासा को शरीक ना है मां का जो मोहताज ना है कायनात मुझी मोहताज है इन अल्लाह यग़फिर ज़ुनूब जमीआ मां सब गुनाह सुभान अल्लाह इन खो मथे जो कर्म जो वक्त कोने जिक्र खुदा जिक्र मुस्तफा सबई बावजूद इश्क जो नारो इश्क जी सदा इश्क जी घुर अज असान महफिल में मंगता थी आया पेनू थी आया हूं गदागर थी आया हूं उम्मीदा मुझो सखी दिलबर मोहम्मद मुस्तफा हसरैन जो नानो नजर करम जी फरमाइंदो वेंदो असा जा बई जहान आबाद आमीन सभई चो आमीन सुम्मा आमीन बिजाए सैयदुल मुरसलीन चो सुभान 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 अल्लाह सुभान अल्लाह है यार जिंदाबाद इने बुधन में तो अचे थी सके तो के ॻाल्हियूं मन कननि ते पहुतियूं हन अक्सर करे सुन्न जमात में अहिड़ा बंदा आहिनि जेके अली जे नाले खां रहनि अली जो शान बयान थिए थो तमामु कारजी वञनि था उन खां बाद तरह तरह फतवाऊं हिन आयल मथां लॻाए दोस्तो असांजी जान असांजो माल असांजी औलत दौलत असांजी इज्जत असांजी अजमत सब अली जे कदमन जी खाक तो कुर्बान बेशक अली को मामूली ना है जंहिंजो निकाह सैयद हाथो खुदा जे हुक्म होता बेशक वही आयो हजूर के अर्ज के या रसूल अल्लाह अल्लाह ताला मुखे मोकलियो है तो पांजी नानी जो निकाह अली सुभान जब निकाह थे तो मदीने वाला शान खुद मौजूद महबूब बंदा साहब मौजूद है शान है वक्त खुशके जो सवाए मुनाफिकन मुशरिकन जे बच्चे बच्चे में खुशी जो वक्त हो तो हुजूर जी न्याणी तैयबा ताहिरा
पाक बीबी देखा ए भी कौन टिको ही कौन बेशक दुआ करो मौला करीम इन्हीं पाकन सा संदो कांडा ता आखिरी दम ताईं सही आमीन छो त टोलण वारा भी आहिनि पर जोड़ण वारा भी आहे हिकड़ा टोलन था त ॿिया जोड़न था आशिक जोड़न था मुनाफिक टोड़न था पर हिक खे टोड़ींदा त ॾह ॿिया ईंदा ॾहनि खे टोड़ींदा हज़ार ॿिया ईंदा टोड़ींदे दम निकिरी वेंदो हिन जी हलंदी कान का आशिकनि जा अॼु बि कर मथे न सुभाणे बि कर सुभान चओ सुभाण सुभान अल्लाह सुभान अल्लाह जय नबी जी आमन तशरीफ जो मोमिनन लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस कलाम अल्लाह जो किताब साफ फरमा रहा है त मोमिनन ते मन जो अल्फाज कह नेमत ला कुरान में ना इते ही खुदा फरमायो ईमान वारन के मथा अल्लाह पाक एहसान अल्लाह पाक एक एड़ी त नेमत दी जेके फना आहे बकाई मुबारक तो कया तू दिलबर के चाहे तो दिलबर तो के विचारे यार जनी के याद से हमेशा याद पाजे याद तू हिते याद करे तो सरकार गुंबद इख्तिरा में तो याद करे अजीज न अलह ईमान तो के हिते तकलीफ पाचे थी दुख पाचे तो इहो बार उते दिल करे केडो तो सोनो खैर ख्वाह जो ऐ पंहिंजी उम्मत सां एॾो त वास्तो आहे हरीस अलैकुम को माल जो हरीस को दुनिया जो हरीस को औलाद जो हरीस को व्यापार जो हरीस मुंहिंजो दिल पर पंहिंजे गुनाहगार उम्मत जो हरीस हिरसा तव्हांजे लाइ मुंहिंजे नबी जे नबीअ खे असांजो हिरसा अॼु असां उन्हनि जे इश्क वारी महफ़िल में शरीक थिया आहियूं छा न ख़ुशी मुंहिंजे दिल में तव्हां पंहिंजे पहिरीं मदीने वारे सोने खे ख़ुशि कयो आहे हू त हमेशह ख़ुशि आहे दीदार हमेशह का घड़ी न आहे दीदार ये ना है इन्हीं कमरे में हजूर बंदन कुल्फ लगो पियो ना यो कमरो ना है मां बैन बैती सुभान मां बैन बैती व मिंबरी रोज़त मिन रियाज़ुल जन्नह ही मुझो घर ही मुझो मिंबर रियाज़ुल जन्नह रियाज़ुल जन्नह पर समझो इहो घर जे जात हजूर वफात कई सैयदा अम्मा सिद्दीका जी हंजा मथो मदीने वाले साईं हे सनी ते मुतफिक आले सुन्नत या फिका जाफरी वाला इनन भंगरन कड़ी मथो मदीने वाले साईं जो इहो घर अम्मा सिद्दीका हजूर जो घर अब्बे जी मिल्कियत मक्कतुल मुकर्रम में आहे मां बैन बैती ही मुझो घर व मिंबरी ही मुझो मिंबर विच जो को सारो जन्नत बाद किताब इने लिखलो है इने मक्कतुल मुकर्रम में जो महबूबन जो मीरास बाबो घर पाजो छडे देवा घर छा हलकल कयो अल्लाह पाक जे कमरे में हजूर रहंदा गुनाहगार खे को कमरो मौला करीम ॾेखारे हिकड़ो हल्को कमरो सुभान कनात लगल या वेझो पर या इना भी वेझो हल्को कमरो जेके न दरवान करे ये खुलियो पियो मथो
डकर खेल काट जा ॿिया के फरार करन मीं जो प्रो करे सो भी अंदर ए उन सरकार जी झूपड़ी वो मुस्तफा जो घर आहे जो इहो प्यारो नबी जंहिंजा मेराज वारी रात पाक कदम 14 तबक 7 तबक जमीन 7 तबक आसमान मुझो साईं हिकड़े ही लज़े में यकदम उते बीठो जुती पांजी लाए थो तो मूसा के खुदा फरमाया फखलौना अलैका इन्नका बिलवादिल मुक़द्दस दुआ मूसा पेरे उड़ाले थी जुती पांजी लाए तो मैदाना हजूर के वो वक्त याद आयो हुक्म तो खुदावंद जो मजा हबीब पेरे उगाड़े नथी जुती न लाए मुझा मौला मूसा को ला रहे तो मां मोहम्मद के पा रहे तो मुझा महबूब हो मूसा कलीमा तू मुझो हबीब कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्श मोहल्ला और है मुझा महबूब मूसा पेरे उगाड़े थे तो आजी मिट्टी मूसा जे कदम के लगे तो मूसा शर्फ आरो थे तो जी नालैन अर्श के शर्फ आरो सुभान इहो नबी असां सां जो दुखे वक्त में इहो कमी दो जने वाले सौ भाइयों होती करब का फतरदा ये आद करीम नाज़िल किया है सरकार कसम तो खणे वल्लाह जे करे हिकड़ो मुझो उम्मती जहन्नम में रह जियो तमा राजी न सुभान कसम ता करन खुदा जो कसम से करे हिकड़ो उम्मती मुझो जहन्नम में रह जियो तमा राजी थी केडो मेहरबान केडो तो सांखे ओ मुसलमान को परे लगो पियो अल्लाह अल्लाह वज़ू न करे बिना वज़ू जे वट न पचाए इस्तन जो सही न करे खुदा जो फर्ज के अदा करे लटा पाक ना पर अल्लाह जो कर्मा है ते धोपी हो ते धोपी हो करम जी बारिश बरसे सी पई या बारिश मुनाफिकन के न मिलन मोमिन के मिलन आशिक के मिलंदी हिया महफिल में मुनक़द इश्क मुस्तफा नबी जे इश्क ते आए अल्हम्दुलिल्लाह अज तो जो नालो भी आशिक में यार लिखाए आमीन नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन गौर नारो हैदरी होले मुल्ला मुल्ला करे सुभान अल्लाह पांजन के पे भैया पांजन नारे मुर्शिद हुसैन फकीर के कांजी परवाह काने मन रुजन जो न है मुल्ला पांजी जाय ते आहे पर हे आशिक जे कहते जान इनी मुल्ला के इन फकीरन जे कदमन जी मिट्टी जो मट न के अल्लाह ये इश्क नबी वाली महफिल में सच्चा है सिद्दीक के मनण वाला फारूक के मनण वाला गनी के मनण वाला हैदर करार के मनण वाला सुभान अल्लाह सुभान होते नालो वठो अचाए इलाउद्दीन मुफ्ती साहब जा फकीर पनार जी अमल साहब बनाए अचाए अरे अचाए लठण शर्म कोन थे तो अली जे नाले तो केड़ी बुछा थी वठे याद रखो वो मुनाफिका देखे हैदर कराज नाले का नफरता बुछा है वो मुनाफिका वो सरकार जी शफाअत का महरूमा शफाअत उनके देंदी जिनके पंतर पाक जी सच्ची मोहब्बत बेशक मोहम्मद अली सैयदा हसनैन की पंज थी या गंज गंज अहां जान पंतन खुदा के सजदा कया पंतन रातन जो जागया निंद्रा न क्यों जिक्र खुदा क्यों क़यामा रुकुआ ता जो ये रब के सलींदे सलातो सलाम पढ़ंदे सुबह जी बांग मिले थी पई पंदर को थोरो नाहे मोहम्मद
सैयदा ताहिदा तैयबा ताहिरा आलमा फाजुला अम्मा फातिमा। क्यों हैदरे करार शाह मर्दान शेर यज़दान शेर यज़दान कहे केड़ी ताकत आ जो अली जे सामो अचे। एक तलवार अली जी 500 काफिला हजूरत हमलो कन था पिया पाल तरफ हैरान था तो 500 काफिरन जो हमलो आहे को इनके मुंतशिर करे। एक अली बिठो आ थोरो पोइते अली बुधो अर्ज के या रसूल अल्लाह मां अली हाजिर हां मुजा दिलबर पाल फरमाता अली और जो 500 तलवारूं हन तो के एक तलवार आ मुजा दिलबर तलवार ता नाज ना है तो ये करम वाली नजर ते नाज असा के अली जे करम ते नाजा अली को मामूली ना है अली वलिया असा जो दोस्त आ असा जो प्यारो आ असा जो साईं आ असा जो सरदार आ असा जो मुर्शिद हाय हाय हां जने हैदर करार रखियो तुमको आहे अली साईं नारे तकबीर सुभान एहो ता नारो बुलंद आवाज आहे जो 500 मुशरिक डकिया जरे कदम पाक ओने वधाए थो एडो असर पे थो को हेडे भजे थो तो को हेडे भजे मुनाफिकन जो भजणी कमाल जाल हक वजहक बातिल इन्नल बातिल कान लहुका हक आयो बातिल बको बातिल जो कमे भजना अज बातिल भजिया मुनाफिक भजिया अज मोमिन नहीं मोमिन सुभान सुभान मां ॾिसां थो त हर हिक जो चेहरो इश्क में चिमकी रहियो आहे। हां कंहिंखे का परेशानी ना है वाकई कम खणा आहिनि घर जा शान मसला हूंदा ॿार बचा अकेला आहिनि ढोर आहिनि माल आहे मिल्कियत आहे सभु कुझु आहे दुनिया इहा के विसारे अॼु त इश्क वारी महफ़िल में आयो आहे यादि रखो ख़ाली न वेंदे ए सखन जी मजलिस सखावत विराजी रही आ तक़सीम थी रही आ पर याद रखो इहा सखावत उन्हनि खे मिलंदी जेके यार जा तालिब आहिनि। तालिब तू मतलूब तालिब घुरण वारा घुरनि था असांखे न पंहिंजे करम घुरनि था न अलीअ खे बि नबी घुरियो छॾियो न त अलीअ जी हिक नारे सां नारे तकबीर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर एॾो त असर थियो त 500 काफ़िर भॼी विया ॿीहर वेको बणियो आहे टीहर महबूब साईं अंगुली जो इशारो करे चयो या ही अली मां मोहम्मद मजो आहे मां मोहम्मद अली अली इन्नहु मिनी व अना मिलो जी मुजा साईं जेके नबी फरमाए अली असां मजो असां अली मजो पो एड़ी ज़ात के थियो चिमड़ी न पाऊं चुबड़ी पो याद रखो जे चिमड़ी पौंदे तो के नबी जी शरीयत मिलंदी मोहम्मद जी सुन्नत मिलंदी अरमान जी गाया दावा कदी तो करे आसमान ते पहुंचे तो पल बचारे न नमाज न रोजो न जिक्र न सलात न वजू न पाकाई न हिलाल जेको हर याद रखो अली जो उहो आहे जेको नबी जी सुन्नत ते आहे अली जो उहो आहे जेको नबी जी शरीयत ते आहे अली जो उहो आहे जे सरकार मदीना फतह अली हुजूर जी ताबेदारी पान फरमायो ओ यो बबुकुमुल्लाह उनमें का अल्लाह दोस्त रखे तो जेके अली जी नबी जी ताबेदारी करता वो खुदा जा दोस्त हु अल्लाह उन जो दोस्त केड़ो दर्जो खुदा लक़ब दिनो मदीना वाले साईं जी गुलामी सुभान जाओ माके गुलामी नबी जी कबूल हथ खानी कबूल नबी जी गुलामी गुलाम है आवाज उठो से गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम ये रसूल में गुलाम ये रसूल में इश्क मुस्तफा
इश्क मुस्तफा सैयदी मुर्शिदी या नबी घोर पुनल करो बिसरो पड़ी गुलाम है रसूल के गुलाम गुलामी में गुलामी रसूल में मौत भी कबूल। सुभान सैयदना हंज़ला रज़ियल्लाहु ताला सुभान मुस्तफा जो सच्चो आशिक एक पल परे न थींदो आ गुलाम अहिड़ा हुया जंहिं रात हंज़ले जी शादी आ कौन उठे पंहिंजे घर अचे थो या उते रहे थो उन ॾियारे सुबुह जो उहद जी जंग पाण सरकार बिलाल खे फरमायो त बिलाल रात जो पोयों अॼु पढ़ो रे मदीने में जिहाद जो मता रहिजी वञे उस्मान उज़ुर न ॾिनो पर हे ॼण वारो बिलाल जेको शकल जो सादो ज़बान जो बातो ज़ात जो हबशी जंहिंखे सरकार बैतुल्लाह जे मथां बीहारे बांग ॾियाराइनि था बांग ॾियण वक़्त में ताख़ीर थी फरमायो छो बिलाल साईं मसइलो सब में न आयो समझ में न आयो मदीने तैयबा हूं अज़ान वारे वक्त मुंहिंजो मुंह बैतुल्लाह ॾे अॼु खुद तहां बैतुल्लाह के बीहारे अज़ान था ॾियारायो मां काॾे मुंह कयां मुंहिंजो साईं थोरो मुर्गी फरमायो त बिलाल अॼु असां ने मुंह इश्क जी मंज़िल और है इश्क इश्क वारन का मिलंदो आ इश्क कामिल पीर को मिलंदो आ जंहिं भी तरीक़े में शामिल आ चिश्ती स्वरवर्दी नक्शबंदी कादरी चारई तरीक़ा सच्चा आहिनि चारई वाटो सच्चियूं आहिनि मक़सद सभिनि जो हिकु आ पर वाट ते हलंदे हलंदे कुझु गोई खाइनि था उहे पंहिंजे भारत न पोयो मुझे साईं अल्लाह पाक सही आमीन हाँ बिलाल के फरमायो बिलाल पढ़ो तो या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जॾहिं सॾ थियो इहो ए ईमान वारो अॼु वापार कयो वापार जो वक़्तु आहे उहो वापार तव्हांखे ॾिसूं था जेको तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बचाए अल्लाह त ईमान आने चुका हा हिन ईमान मां पंहिंजे ईमान ते पुख्ता रहो मथा कदम के लोडियो ताके हक़ा त पंहिंजे कदम के पुख्तो कयो याद रखो अॼु नवा नवा फरका थी पिया आहिनि कंहिंजो हेॾे मुंहुं आहे कंहिंजो हेॾे मुंहुं आहे कंहिंजो हेॾे मुंहुं आहे जंहिंजो मुंहुं मदीनो आहे उहो पको मोमिन सुभान चओ सुभान अल्लाह सुभान हा तो खणी चओ ख़बर सुभान सुभान बीबीअ सां सुतो पियो आहे जुनब जी हालत इन आयत ॿुधण सां हिकु वजद जी हालत थी ऐं टप खाई हुन पासे किरी घरवारी हैरान थी हंज़ला ही तोखे छा थी वियो बीबी क़ुरान न ॿुधी सरकार जो सॾु इहो अल्लाह जे अज़ाब खां बचाईंदो व तुजाहिदून फी सबीलिल्लाह खुदा जे वाट में जहादा सुभाणे जहादा मता दिलबर कावड़ जे उन्हीं हालत में ॾकंदो ॾकंदो साईं जी खिदमत में आयो आहे फरमाया त वञी जंग कर जिन बजी हालत आहे जंग कई शहीद पान फरमाइनि था हिन जबल जे परियो वञो किताब में इन है तो मलाकन के हथ में पूरा वो खड़ी वजन था
इन जबल जे परियों वञो ॾिसो वाया जो सहाबी त लाश हंज़ले जो आ वारन मोह को जान को पानी पानी तो रहे बेशक ओ जुनब जी हालत ही अल्लाह पाक फरमायो इन्हीं पाने के फरिश्तो तहां गुस्ल दियो ओए मलाक ने गुस्ल दिनो जनाज़ो मदीने जे मोहर पर पढ़ो त इश्क ना चीज के चीज कंदो इश्क उन्हीं मकाम ते पहुंचाए जाते जो नथो पहुंची सके चल खुदा असां जी दिल में एरो इश्क अता आमीन एरो पान करीम जन माई को पुछ रहा हुन क़िबला वाकई जनम जी हालत सॾ से तहां जो या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारत व्यापार जो तिजारत जो मांजे मर्द बुधो मांजो तवज्जो न हो दाह करे एक पासे किरी पियो डके बीबी हाने मुखे छॾ सरकार जो सॾ थियो आहे जहाद आहे मुजाहिद तैयार आहिनि तलवारियूं हथनि में आहिनि संबत करे रहिया आहिनि बस मां भी वञी टोलड़े में शरीक थिया मुंहिंजे साईं हथरो मथे ते रखी फरमायो वञ हंज़ला तोखे मुबारक त इश्क ना चीज खे चीज कंदो आहे जुनब जी हालत ही गुस्ल मलाइकन ॾिनो जनाज़ो मुझे प्रिय पर है छाहे इश्क़े नबी अज भी तहां सरकार जे इश्क में आया हो इश्क जो सदा इश्क जी महफला इश्क जो पंधा इश्क जो अचना इश्क जो वेहना इश्क जो सुभान अल्लाह चवना इश्क जो अल्हम्दुलिल्लाह चवना इश्क जो उठना इश्क जो वेहना सुभान अल्लाह जादे निहारे त इश्क इश्क सुभान कुर्बान वना उन्हनि दोस्तन तो जिन ही महफल इश्क़े मुस्तफा इश्क़े नबी इसके रसूल का रसूल इश्क़े रसूल सुभान गाल सागी मुझे साईं की दिल में ख्याल पइजी की दिल में ख्याल पइजी त कहिड़ी महफिल मुनक़िद कयूं जो मुनाफ़िक़ थी हज़ार महफिलूं करे हिन जे मट थिए हज़ारनि नारनि में तू पंहिंजी महफिल मल्हाए मुल्लू कुछ भी ना है जे आहे त इश्क़े नबी में आहे मोहब्बत नबी में आहे जंहिंजो वास्तो तवस्सुल मुंहिंजे दिल बरस आहे उन्हीं तो मां कुर्बान वञा मां छा कुर्बान आहियां ख़ुदा जा मलाइक उन्हीं तो सुभान हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम दर्दनाक अज़ाब खां इहो वापार छॾाईंदो इहो वापार बचाईंदो कहिड़ो वापार जहाद जे हथ में तलवार खणी काफ़िरनि ने मोह करे उन्हनि जे मथां हमलो कंदो रहियो सवनि जा सवा काफ़िर क़त्ल थी या ताकत हैदर करार में ही सब सहाबी सच्चा सब ताकत वारा पर जेका ताकत अली के ही खैबर जे दरखे जे पट्टे ढाल करे झलियो यो कम मौला अली जो हो बेशक तलवार भजी पई ढाल भजी पई ढाल इनार तलवार जो सामो बलोचिस्तान एड़ी तलवारूं ढालूं पई हाने काडे अली वने मुश्रिकन जो तलवारूं बिहन अली जी नजर दरजे ताकत पहुंची सुभान अल्लाह अल्लाह अकबर जो नारो हणी उन ताक के छिके ताक पड़जी आयो जले फतेह खां बाद 40 मानू उन दर के चोरे कोन सगन था 40 मानू चोरे सगन कोन था अली जी एक सट सां पड़जी आयो ये हैदर करार जी ताकत ये खुदा ही ताकत खुदा जो करम शामिल आ
खुदा जी अता शामिल आ, खुदा जो फज़ल शामिल आ, खुदा जी रहमत शामिल आ। अल्लाह अल्लाह अली खुदा ना है, खुदा जो बंदो बंदो तो खणी चओ अली खुदा जो बंदो बंदो आहे। घणा की देखे देवरे कना जी मुझे साईं लमट शर्म को नहीं। अरे तौबा कर कहने वरी ये छड़ नमूना समूना नफ्स के राजी न कर, यार के राजी कर। यार राजी आ तो सब कुछ आ, यार राजी ना तो कुछ भी ना है। उन जड़ों को सुनियो आहे ही कौन, भली दुनिया दौलत सोन चांदी माल मिल्कियत घर पैसा डोकर जमीन इक़्तिदार सब हुजे पर यार राजी ना है तो कुछ भी ना। बेशक वो दुनिया केड़े कम जी आ जंहिंमें यार राजी ना। दुनिया दुनिया तॾहिं आहे जॾहिं यार राजी आ। इन दुनिया के नबी पाक ढूंढ जो दुनिया जी वतालिबा किला जी मुझे साईं या दुनिया ढूंढा। इन जा तलबींदड़ कुत्ता आहिनि जेके घरनि में ढूंढ रखी वेठा आहिनि। जंहिं दुनिया में न खैर आ न खैरात आ न ज़कात आ। अल्लाह अल्लाह पंहिंजे नफ्स खे राज़ी कंदो अचे। हुन होटल ते वेठो, हुन चौस ते वेठो, हुते माण्हू पेरे पिया, हुते माण्हू भाकुर पादो पाण खे अलाए छा सम्झी आयो। अहिड़ी अनायत में पइजी वियो जो ख़ुदा ई विसरी वियो। ख़ुदा उहा दुनिया ने यार खे न बेशक बेशक चओ आमीन आमीन चओ आमीन आमीन चओ अल्लाह आमीन तो या अल्लाह करम कर आमीन सदके पंहिंजे हबीब जे चओ या अल्लाह करम कर। उहा दुनिया ने जंहिंमें तूं राज़ी थे, तुंहिंजो रज़ामंद असांजे लाइ हर नेमत खां वधीक आ। तूं राज़ी आ त जन्नत बि आहे, तूं राज़ी न आहे त कुझु बि न आहे। इंशाअल्लाह ताला अॼु तव्हां सभिनी खां मिठो मालिक राज़ी आहे। आमीन ख़ुदा मदीना वारो साईं राज़ी, नबी राज़ी, नबी जी ताबेदारी खुदा जी ताबेदारी। वमन युतिर रसूल फक़द अता अल्लाह। जय रसूल जी ताबेदारी कई ते अल्लाह जी इताअत, ते अल्लाह जी इताअत कई। रसूल जी ताबेदारी खुदा जी ताबेदारी आ। इन्ही जे लाइ आलमनि सां वास्तो रखो, नेकनि सां वास्तो रखो जेके इन राह जा वाक़ुफ़ आहिनि, वाट जा वाक़ुफ़ आहिनि, उन्हनि सां वास्तो रखो। इहे ख़ुशामंदी तव्हांखे वाट न रसींदा। इहे पंहिंजो सूटो हणी पेट भरियूं हीअं हले वेंदा। को हेॾे पोइ टिट हणंदो त को हेॾे बि टिट हणंदो, को वरी इश्क जो नारो शुरू थियो। सुभान अॼु हिन को ॿाहिरों टिट ई टिट। अॼु हिते रब जी रहमत सुभान सुभान रहमत ई रहमत आ। ही शहर आवाज़ जी नजर बेटो जी मुझे साईं बेटो सुभान अल्लाह। अॼु बेटो बेटो आ। खुदा जे मलाइकनि जो नज़ूल आ। मलाइक पहुची रहिया आहिनि तुंहिंजी हिदायत खे, तुंहिंजी सम्झ खे, तुंहिंजे शान खे लिखनि था पिया। अल्लाह पाक करीम मेहरबान आहे। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह है। असांजी वॾी उमेद आहे ख़ुदा जे करम रहम में। उमेद आहे अॼु असांजे गुनाह जेके दफ़्तर ते लिखियल आहिनि मलाइक मेटे ओदे तोला नेकी लिखी। आमीन हो त महफ़िल अहिड़ी आहे। इश्क़ रसूल, सुभान इश्क़ मोहम्मद, सुभान सुभान इश्क़ नबी। कहो हमारा नबी, हमारा नबी, हाथ उठा कर कहो हमारा नबी, हमारा नबी, हमारा नबी, हमारा नबी, हमारा नबी। मदीना हमारा, मदीना हमारा। दोस्तों जेके उमरो करे आया आहिनि, ये ताकत आहे त हज फर्ज़ आहे। जे ताकत न आहे त उमिरि में पैसा थोरा लॻनि था। वञे पीरीअ जो पार वञो वञो। खुदा जो कसम अञा मदीनो तो खां 5-7 मील परे आ। जॾहिं इन शांत नज़र पए थी वक़्त में पुछणो पए थो त हे छा यको हलनि था। चई इहो मदीनो आ त उन वक़्तु दाहूं निकिरी वञनि थियूं। सॼी गाॾी में गिरियो शुरू थो थिए। सलातो सलाम जा नारा लॻनि था। तव्हां जो जेसि तोड़ी महबूबनि जे साम्हूं मुआज़ शरीफ़
नहीं दो तेसरे आशिक के बस न होंदी सलात व सलाम शुरू होंदी जरे पीरियन जे सामू अचे हजूर के सलाम अर्ज कंदो छान यो वक्त होंदो छान यो वक्त होंदो ओ मुसलमान खुदा जे वास्ते मां तो के हथ बदी अर्ज कयां तो अल्लाह तो के दे दींदो या घणो गंज ये पैसा कारा ता तदेन करे ने पार में खपा छर तो के खुदा यो पार नसीब आमीन एक वारी त चओ तमा उमरो न कयो खुदा मखे नसीब करे आमीन चओ मां उमरो न कयो खुदा मखे नसीब करे दुआ ला चवां खुदा नसीब करे अज कबूलत जो वक्त आ तो हर दुआ कबूल आ हर नेकी कबूल आ रब जी जात पाक वो मालिक आ इशारन खां दिलन जे ख्यालन खां डाढा गालाए होया गालाए वासरु कौलकुम अवजहरु बिही इन्नहु अलीम बिजात सुदूर दिलन जे भेद खां खुदा वाक़िफ़ आ तो के जाने रहो आ अज हिन पाने जे दिल में बी ख्याल कोने को ई तमन्ना कान्हे का पांजे प्यारे नबी के याद सुभान अल्लाह माके के बुधायो वक्त घणो गुजरी गया हिय महफिल जेका हिन वक्त गॾु थी हिक जाइ ते वेठा हो के पाही पाही मदी बीठा वेहण जी जगह कान्हे का ही पैगंबरन जी सुन्नत आ मानू चवन था बिद्यता थुक वनी मुल्ला जे सुभान लानत जो हकदार है बेशक हर पैगंबर वैज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़ नबिय्यीन लम्मा आतैतुकुम मिन किताब व हिकमतन खुदा मीसाक़ वारे वक्त अंबिया अलैहिस्सलाम जे रूहन के गॾु करे फरमायो जॾहिं तव्हां के मां हिकमत ऐं किताब दिया तहां पाण ते कलमा पढ़ायो तो अहां जे वक्त में मुझे प्यारो नबी मोहम्मद मुस्तफा अचे लतुमिनुन बिही व लतरसुलुन काल अकरतुम व अखज़तुम अला ज़ालिकुम मिस्री यो खबर ही गरो बार खयो ही वज़री बार खयो छा था चओ अर्ज कयो अकरना असा इकरार को से जे करे आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम तई असा इकरार को से जे करे इहो नबी आयो त इनी ते ईमान आणींदासीं पांजी उम्मत के भी चवंदासीं त इनी ते कलमो पढ़ो असा पाण ते कलमो न पढ़ायो खुदा फरमायो चङो काल फशादू शाहिद शाहिद छो घना नबी 1 लख 23,999 एक बे ते शाहिद अल्लाह फरमाए इकरार भी तहां कयो आ एक बे ते शाहिद थियाओ हाने मुझे भी शाहिदी आ व अना माकुम मिन शाहिदीन मां भी तहां सां गॾु शाहिद सुभान मां भी तहां सां गॾु शाहिद आहियां तो उन्हें इकरार के पैगंबर याद करे पांजी कौम के गॾु करे एक जाइ ते विहारे इहो ही बयान कयो इने ही फरमा तो जे करे असा जे वक्त में इहो पैगंबर आयो तो इनी ते ईमान आणबो इने जो कलमो पढ़बो मोहम्मद रसूलुल्लाह ते ही चवंदा बिद्यता कहे न कई हाणे आलम अरवाह ॾिसो हर पैगंबर असा जे साईं जे शान जी महफिल मल्हाई बेशक पैगंबरन जी सुन्नत आ इनी मुल्ला जो मोकारो हिते भी मोकारो तो हुते भी मोकारो विद्यता कहे न कई आ मथे त निहार कुरान ते ॾिस न व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन तौरात ए मुझी कौम बनी इसराइल जो नबी मुझी कौम मुझी नबुवत तहां थी महदूद आ अज हिन पिंडाल में घणी कौमूं अंदाज़े आहे हां त हिकड़ी कौम जो ईसा अलैहिस्सलाम नबी आ पंहिंजी कौम के गॾु करे फरमायाऊं
तो मांजी नबूत तहां थी महमूदा तहां जो नबी पर जेको कायनात जो नबी उन जो भी इल्म होंदो न होंदो उन जी भी दीद होंदी न होंदी उन जो भी को कलमो चङो होंदो न सुभान सोचो सुभान قال عيسى ابن مريم ابن مريم نسبت अमाने आ पी न है कुदरत सा रब कादिर आ जिब्रील अलैहिस्सलाम जी फूक सा बीबी हमला थी थोड़े वक्त में यार आई थोड़ा गुज़रिया के खबर ही का तो पेट वडो थी वेंदो आ माई जो हिन के हुआ हालत पैदा थी एक वण हेठो मुखे याद आओ वण जॾहिं आज नंढड़ो हो नई ॾाढी लहे पई बगदाद खां पोइ वरी ये जेके भी ज़ियारतूं हूं शाह नजब काज़मैन कूफो उन्हीं खां पोइ वरी बैतुल मुक़द्दस वियासीं सलेमान अलैहिस्सलाम जो उते क़बर डिगी आ तमाम ओ मस्जिद जे अंदर आ एक पासो क़बर जो मस्जिद के लगल आ ॿियो पासो ख़ाली आ उते माण्हू वेही कुल पढ़ंदा आहिनि छॾींदा आहिनि उते इहा पाबंदी न आहे अल्लाह पाक उहा ज़ियारत कराई हाँ कहिड़ो किसो वइज़ क़ाल ईसा इब्न मरियम इब्न मरियम ये अबो हुजे हाँ त नालो पीउ जो हुजे पर बिना पीउ जे पंहिंजी कुदरत सां मौला पाक हिन पैगंबर खे पैदा कयो जॾहिं क़ौम रे अमा सां खणी आई मलामत मां छा उहे लफ़्ज़ चवां हुकुम छो इशारो पंहिंजे पुट ॾे कर इहो ॻाल्हाईंदो नओं ॼावल बच्चो जवाब ॾींदो तुंहिंजी पाकाई बयान कंदो तुंहिंजी सच्चाई वॾो आहे रुकु पूरो आहे नथो हली सघां हा वइज़ क़ाल ईसा इब्न मरियम जॾहिं ईसा पुट मरियम जे पंहिंजी क़ौम खे फरमायो या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिन तौरात ए मुंहिंजी कौम ही तौरात जेको मां अॻ में नाज़िल थियो उन जो सचो कंदड़ आहियां खुदा जो किताब आ खुदा ही किताब आ किताब सच्चो आहे तौरात में असांजे सरकार जी तारीफ़ आ वो जो हिल्लो लहुम तय्यबात वो जो हर्रमु अलैहिमुल खबाइस तारीफ़ आ त आखिरी नबी ईंदो चङियूं शयूं हिलाल कंदो पलीत शयूं हराम कंदो जे मुस्तफा न अचे हा त हलाल हराम में फर्क न पवे हा ही हलाल हराम में जेको फर्क पयो मदीने जी आहे बेशक जंहिंजे सदके असां हर हलाल खाऊं था जंहिंजे सदके खुदा असांखे हराम खां बचाए पाकिस्तान में इहो करम थे निज़ाम मुस्तफा थे आलम इस्लाम भी हक सां रंगदी वञे असांजे पाकिस्तान जे गली गली में इश्क जो नारो लॻे आमीन सभई चओ आमीन आमीन हा हिन किताब जो सच्चो कंदड़ आहियां पोइ वमुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद अवां के बिशारत अवां के खुशखबरी अवां के मुबारक आहे मां भी खुश चांदो तहां भी खुशी कयो सुभान सैयदना ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे खिताब कंदे नबी अलैहिस्सलाम जो इस्म मुबारक वठी खुशी कराई मुबश्शिरा ताके बिशारता ताके खुशखबरिया बुद्धि ता खुश थियो अल्हम्दुलिल्लाह बिदत ना है पैगंबरन जी सुन्नत सुभान जो बिदत ना है पैगंबर जी वो जे करे को मुल्ला बिदत चवे तो कुरान खोले देखारे एरो चंबो में ठा अथी गैरत हुम त थुल हो मतारो अथी गैरत अरे जतो ही को मजा गैरती हरे
गैरत कयो एड़े मुल्लन जो मुंह कुटियो जेके कुरान जे खिलाफ नबी जे हुक्म जे खिलाफ अंदर के केड़ो पतो मां छा क्या हिक अख निकरी पई दिलवारी बी अखा हिक पासो दिसन सा के पासो राजी वने तो अरे भुलजी हां जेस बई अखियूं न हुंदियूं त कम न बनबो अल्हम्दुलिल्लाह जे करे बई अखियूं आहिन इन सुन्नत जमात सुभान सुभान जाओ सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह सुभान वम बशरम बिरसूल याती मिन बाद इसमो मा खां पो सबिन नबिन इए चयो असा खां पो इसमोहु अहमद जंहिंजो नालो तो अहमद आसमान ते इसम मुबारक अहमद जमीन ते मोहम्मद जनाब गौस पाक अब्दुल कादिर जिलानी महबूब सुबानी जे 40 साल मुसलसल इशा जी नमाज पढ़ी उन्हीं वजू से सुबह जी सुभान सुभान आए केड़ी खुदा दा प्यारा है जंहिंजे सदके मुल्क लौ लसालिहून ताले हलाक थी वने अदा सा गुनाहगार हूं ए नेक दुनिया में अल्लाह जा बारा जन जे मुहाबी खुदा असा को अजाब गटारे थो अजाब एडो हुंदो हो जो गुनाह जो कम को भी करे त मलाइका दरन ते लिखी दींदा एडी ख्वारी ही अल्लाह पाक इन उम्मत ला सरसार ए बिन ढकींदड़ा गुनाह कंदे कंदे चिट्टी दाढ़ी थी वई कदे मौला करीम तोरा बोनो इन चिट्टी दाढ़ी वई खुदा फरमाए ला तकरतु मिन रहमतल्लाह माजी रहमत का नाम में थी अचन तुंजो कम त बख्श रमा रब जो सुभान सुभान जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जनाब गौस पाक फरमाए तो जंहिंजो नालो मोहम्मद अहमद उन्हीं के बाद सुभान यो वाक़ो मोहम्मद पना टोटानी साहिकड़े मुल्ला वारा वारे कयो खबरदार मैंने के हजार मान शाहिदा पूर को सलात पढ़े पे दरूद पढ़े पे ही उठो वजू के वरी एक नफल बियो नफल क्यों नफल चौथो नफल अरे मुल्ला मैदान पे नफल क्या जाता है करे खबर मां पंहिंजे जान के साफ तो क्या जरे नफल पढ़े थकियो घर बाह में टोटानी भी घेरो फकीर हो भी घेरो हथ हथ में बई बचिया हकल थी हथ करेस यो पलीता हथ करेस हथ कढंदो यो उनके बाहर साल भी हुई डाहू करे बाहर भगो उनजे वार के बितो सुभान ईसा है नबी जी मोहब्बत नबी ते दरूद नबी सा प्यार मुझो ईमान जंहिंजो यार सा प्यार जान खां वधीक वालदैन खां वधीक औलाद खां वधीक वन्नास अजमईन जेके भी इंसान सभिनी खां वधीक अल्लाह पाक उन्हनि ते अज़ाब न कंदो आमीन चओ आमीन चओ आमीन आमीन असल मकसद जो कदे मुला मिलाद न कयो मिलाद जो मकसद साहे खैर खैरात लिल्लाह फिल्लाह कयो अथव कुछ जी मुझा साईं बुको रवानो करो बहुत होता है अधूरा मुला थी क्या होता है सुभान अल्लाह ना बाबा तो आज के रसूल हो हाय हाय आज के रसूल हो बेशक अल्लाह मुल्ले को बचाए आमीन मुल्लो बिल्लो हाँ एक है कोई फर्क नहीं है बेशक बिल्लो 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 बोलो बिलो मुल्लो बिल्लो एक मुल्लो बिल्लो फर्क कोई कौन है बिल्लो भी अचे भरसा वेंदो अखियूं पंहिंजो कुंद तवजो दे अखियूं बूटे मुंह घेट करे यानी जिक्र जो करे खुदा जो निभा के बिल्ले जी नजर तुझे ताम में आ जिक्र कोन तो करे त मुल्ला जो जिक्र भी ने थी हुन जी नजर ताम में आ पैसे में आ नोट मिले असा तो अरबी घोट मिले
जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिल गया मिल गया आमीन मिल गया आमीन इंशाअल्लाह क़यामत जे ॾारे दिल पर जो तोखे भाकुरो आमीन दुनिया में जेके जैसा मोहब्बत आ क़यामत में वो उन सां गॾु हूंदो जेकॾहिं अहां जी दिल में सच्ची नबी करीम जी मोहब्बत आ मुंहिंजो ईमान आ दिल पर तव्हांखे पंहिंजे कदमनि खां परे आमीन तव्हां नबी जे आगोश आमीन 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 मुझा साईं किसो को खानो ॾिनो पर हाणे देर थी वई आहे खुदा खे वरी राह आज़ी कयो अर्ज़ सभिनि खे कयां जे मां जो क़बूल कयो मां तव्हांजो ख़ादिम आहियां साईं असांजो तो ही साहिब पयो नबी एकदम भी मोंडे खार अब्दुल खालिक बंदा खालिक जा पाना खालिक जा पैदा जो के खालिक क्यों आ गया भाकुर पा तो मां बुधा पियो तो सुभान अल्लाह जी तार लई भी सुभान अल्लाह मुल्ले जो मोकारो थी सुभान तू तो चवे तो अल्लाह पाक या अरे तू हजार भेरा पाकाई करे या डिंगाई दिल जी कढो ओ कल्ब रो तुजो डिंगो आ इन आशिकन जो कल्ब सिद्ध हुआ है ऐ सिद्धो थियो इश्क नबी आयो मोहब्बत नबी जी आई दिल पर जुबान में नालो वरतो से यार के याद को से बेड़ाई पा हां अल्लाह अकबर दिल ॾाढी उदास दिल ॾाढी उदास मुंहिंजो फर्ज़ंद अताउल्लाह उमिरि ते निको छॾियां रोई दिने मां चयो पुट वञ वारो त मुंहिंजो दुआ कयो तव्हांजे लाइ बि दुआ आहे आमीन खुदा अॻे न मारे मदीनो ॾेखारे मदीनो खुदा ॾेखारे अॻे मौत न अचे मुंहिंजे लाइ बि दुआ घुरो तव्हां बि दुआ घुरो तो खुदा आगे न मारे मदीनो ॾेखारे मदीनो तो को कुर्ब थे छो मिठा दुआ है अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल अल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बाद अल मौत वला तुहसिबना यौम अल क़ियामा इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर या अल्लाह क़यामत जे हिसाब किताब खां बचा असां जे पलव में पाई काने का असां जी पूरी न पहुंदी अदल कोई आन पुजा छा फेरो कर सुभान अल्लाह अल्लाह राज़ी रहंदो दुआ कयो मुंहिंजो बचड़ो मक्कतुल मुकर्रम उमरा करे मोटी आयो कल पातो मदीने में ॻाल्हायो से हाणे वरी ॻाल्हाईंदासीं बाक़ी ॼाहरा नमाज़ूं पूरियूं करणियूं आहिनि बाक़ी ॼाहरा कुझु रहंदो मदीने में ख़ैर सां अचे अल्लाह पाक जो उमिरो क़बूल करे आमीन मिठा साईं मां इन पार जो छा ॻाल्हियूं कयां हाय गली गली में करम घिटी में करम कैसे कदम रख रहमत ही रहमत अदा जह शहर में मुस्तफा जा पाक कदम जह शहर में सरकार जो क़याम वो शहर शहरा मत मदीने जे गलिन जी मिट्टी तो लख भेरा या गली असां है मौज बशफा है मौज बशफा है गुबार तुल मदीना मदीना शिफा गुबार मदीने जो शफा मिट्टी सा मिट्टी ते लताड़े पैर हणे तब हवा घुले सनो गुबार उठे वो तुझी जान खे लगे तो ला शफा है सुभान अल्लाह मदीने जी मिट्टी शफा हरम में छा करम सुभान सलाम में छा करम हुंदो अर्ज़ करण में छा करम हुंदो दुआ पढ़ण में छा करम हुंदो सैयदना हमज़े ते छा करम हुंदो जन्नतुल बक़ा में छा करम हुंदो अम्मा फातिमा भी उते दफनायल आहे सुभान अल्लाह तेरे अम्मा जी कब्र ते वञो सां वॾी पाबंदियूं आया हिते पाबंदी हिते करे आहे पर अदा दिल त परे न आहे भली असांखे केतिरो बि मुला परे असांजी दिल सरकार जे वेझो आहे अज भी तहांजी दिल सरकार जे वेझो आमीन सरकार याद आ तो सरकार सां दिल तो वेझो आ जे दिल वेझो आ तो तुंहिंजो ईमान कामिल आ तो तुंहिंजो हर अमल कबूल आ तो जन्नत जो हकदार सुभान कहिड़ी दुआ
मां के सईद साथ सईद बिठान सईद ता मां के साथ आमीन में आमीन चो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह को ता नदी नो बे के साथ दी मां भी ता जो खादम अज हिन इते आयलन जो मां सभिनी जो खादम साईं असांजो या खिदमत मां जी उते दरगाह ते ये इश्क जो गालियो मोहब्बत जो गालियो यार जे प्यार जो गालियो केदो यार प्यार केदो यार के प्यारा पंजे गुलाम सा केदो प्यारा बिलाल हबशी अल्लाह अल्लाह शक्ल जो सादो सामनो रंग जो लटड़ा भी मेरा कदे जुती आहे कदे ना है पेरियो ओहो बिलाल साईं के मेराज वाली रात में याद आए खुद रात मेराज जी आम लिखन दा किताब में ते बिस्तरो गर्म हो पानी वजू मारो हले पियो साईं वई इज़ा हवा की आयत है कुरान जी वन्नजम इज़ा हवा मा दल साहिबुकुम वमा गवा वमा यंतको अनिल हवा वमा यंतको अनिल हवा मुझो महबूब पांजे इरादे ख्वाहिश मुताबिक गुनाह ॻाल्हाईंदो आ मगर वही जेको मोकिलियो हुजूर जो हर काल फेल खुदाई आ नबी जो हर काल फेल खुदाई आ कुरान शाहिदा त मुझो नबी पांजे इरादे मुताबिक न ॻाल्हाईंदो आ जो आए वही मोकिलियो इन हो इल्ला समझ में आई गाल आई गाल दिल भर खुदा जो प्यारो क़यामत में करम सुने आदम ता ईसा अलैहिस्सलाम ताई हर पैगंबर नफ्सी 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 इहा ज़ात होंदी अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती वला सौफ युतीक रब्बक फतरदा इन जे नाज़िल खां बाद में साईं जन रुना आहिनि ॾाढो जिब्रील अल्लाह साईं ॼाण जे बावजूद भी जिब्रील खे मोकिले तो पुछ मच नबी को रोण जो सबब छा आहे आयो जिब्रील साईं खुदा मोकिलियो आ छा खबर आ छा कायला छो थारो फरमान था वही खुदा तो जाने थो वो तो ॾिसी रहियो आहे ॿुधी रहियो आहे मूंखे पंहिंजी उम्मत जो दुख आहे मुंहिंजी उम्मत कीअं कंदी अॻो फ़क़ीर तव्हांखे ॿुधायो त इन आयत जे नाज़िल थियण खां बाद सरकार कसम खयो जी मुझे साईं मुस्लिम शरीफ सरकार कसम तो वल्लाह कसम अल्लाह जो जेकॾहिं हिकिड़ो मुंहिंजो उम्मती जहन्नम में रहिजी वियो त नाराज़ी न सुभान अल्लाह अल्लाह उते जेकॾहिं दुआ हूंदी त मदीने जी मोहर जो हूंदी खुदा के अर्ज़ हूंदो त बतूल जे बाबे जो हूंदो अखियुनि मां ॻोढ़ा ॻारींदो त हसनैन जो नानो हूंदो हर नबी नफ़्सी नफ़्सी कंदा इहा ई ज़ात हूंदी उम्मती 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 मुंहिंजो ईमान आहे जॾहिं त अल्लाह पाक इरादो सरकार जो न मोटाए दुआ कीअं मोटाईंदो सुभान दौरान नमाज में हजूर से इरादो कयो जेकर अल्लाह पाक साईं ॾाढे इब्राहिम वारो क़िबलो ॾे यकदम वहिया वल सौफ युतीक फलनुवल्लियन्नकुम क़िबलतन तरदा फलनुवल्लियन्नकुम क़िबलतन तरदाहा ए मुंहिंजा नबी तुंहिंजो इरादो त मां ॼाणे वरितो जंहिं क़िबले खां तूं राज़ी तो कयो ओॾे फेर तू राजी अल्लाह तू राजी राजी तो अल्लाह थे ना महबूब जी राजी खुद खुदा जी रज़ा है महबूब जो कौल खुद खुदा जो कौल महबूब जो हुक्म खुद खुदा जो हुक्म वल वमन युतिर रसूल फकद अता अल्लाह अग में हिन आयत में खुदा फरमाए तो जे रसूल जी ताबेदारी कई उन अल्लाह जी इताअत कई सुभान अल्लाह केॾो शान आहे अल्लाह तो नबी जो मालिक आहे नबी जो खालिक आहे नबी के भी खुदा पैदा कयो आहे पर तव्हां पैदा न थियो आहे हिन जो पैदा थियणु कंहिं कर्म जो सुभान अल्लाह नथो वञी पासे हला कहिड़ो किसो हा
वल सौफ की आयत है फलन वल जन्नत किबला दरबा जेको इरादो तू रखे थो जे किबले का तू राजी है उते ही नमाज में मुझे साईं रुख अनवर के फेराए बैतुल्लाह सुभान जेके मुक्तदी साहबी हन उन्हनि पे पंहिंजे मुंह के फेराए हजूर जब बाक़ी नमाज कई सुभान अल्लाह जंहिं जो इरादो खुदा न मोटाए उनजी दुआ कीअं मोटाए उते दुआ हुंदी असां गुनहगारनि लाइ हुंदी अर्ज़ हुंदो असां बेकार लाइ अर्ज़ हुंदो अल्लाह अल्लाह जेकॾहिं ॻोढ़ा ॻाल्हींदो असां जे लाइ असां खे पक्को दिलबर में भरवसो आहे असांजो सरकार ते ईमान आहे त पंहिंजे गुनहगार उम्मत खे न छॾी क़यामत में कतार ईंदी ॿियो कतार वारो कोन हूंदो धन खे धनार आहे धन बचियल आहे बघिड़न खां बिलर खां जानवरनि खां जे धन कोन्हे त का रिढ काॾे का काॾे त धन जे करे बचियल आहे त पंहिंजे कामिल पीर सां कादरी नक्शबंदी चिश्ती सरवर्दी काबिल बाशरियत हजूर जी सुन्नत जिए साईं फरमायो साहबन कयो इने एरो पीर के मिले उन्हीं के मुबारका मुबारका मुबारक खैर मुबारक को पीरा बियो देखो मदीने वालो मोर आहे जरे ये डाका ट्रपी हलने अल्लाह लो आहे सुभान बेशक हाने दुआ घुरो तकलीफ राजी मा खो रहे हो तखो राजी रहे हो दुआ मंजला घुरंदो हां राजी के हथड़ो न था खा मां तहां जो खादम साईं आसा जो बेशक सैयद आया पर मां तहां जो खादम मां डाडो डोही डाडो बेकार पाजे एबन जो मां छा गई अल्लाह सरकारी पांजो करे पांजे बहकर में करे पांजे आगोश में करे अल्लाह आमीन जो असा के जो न खपे अजबी न दुनिया खपे न दौलत खपे न माल खपे न मिल्कत खपे न सोन खपे न चांदी खपे न रुपयो खपे न पैसो खपे मदीने जो मोर दोस्तों हाने दुआ भुली से कलमा दुआ जा उन्हें खां बाद जेकॾहिं हाओ कयो त हिकिड़ी ॻाल्हि मां कंदुसि चंदो न कंदो सब चंदो ओ खोल दी मुल्ला हो बैठे चौराहा पर अदा बैठो खड़े हो क्या ॻाल्हि है मैं मस्जिद तामीर कर रहे हो भागा पहले में न तामीर कई तू तामीर की मां मस्जिद तामीर कर रहे हो उन गरीब के एहसास थियो ही समो नोट कढी ने आयो घर खिलंदो आयो घरवारी रात का पला खाऊं बस हे होई ने कम करे आयो मस्जिद नाले पैसा वता तुम किसो पैसा न फैल पाए अरे तुंजो इरादो दुनिया तुंजो इरादो पैसो तुंजो इरादो नोट इन हक वारी जमात जो इरादो अरबी घोट सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो खड़ी जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोस्तों वक्त वने तो गुजरंदो दाढ़ी अच्छी थी वई आ 70 खां उम्र मथे थी वई आ कोन कोई ने ॻाल्हाए सघंदो ही वॾी उम्र जो माण्हू तहां खे ख़बर त काफ़ी साल कमा तव्हां रहता थो परे परे दात वण रहीम यार खान प्रोग्राम हाणे काथे वञा मोट बेन हंध प्रोग्राम इशारा खैरपुर को हेठो करो वडा बोलदार वडा बोझदार तमाम परे दुआ कयो मां हीणो कमजोर हली कोन सघां एरा अल्लाह जो नालो खणी आया सरकार जो इसम थी ये बेकार काॾे वञे सरकार तो जान भी कुर्बान आ माल भी कुर्बान आ औलाद भी कुर्बान आ असांजो सिर भी कुर्बान आहे दुआ कयो ये वायदा खुदा खैर बरकत से पूरा करे अल्लाह पाक अजो को वक्त कबूल करे असा जा गुनाह माफ करे असा गुनाह जा बार करे आया हूं मुझा मौला करीम सदके शान जे एक राय जे मुझा मौला
असांजे सिर ते ख़ताउनि जा बार थी अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल मौत मुंहिंजा अल्लाह मौत खां अॻु में माफ़ी मिले वरहमना इंदल मौत मौत जे वक़्त असां ते रहम करम फरमाए वला तुअज़िबना बादल मौत मौत खां बाद पंहिंजे ॼमर वारे अज़ाब खां असांखे बचाए वला तुहासिबना यौमल क़यामत हिसाब किताब खां बचाए भला में पाई कान्हे का मुंहिंजा मौला अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल आफ़ियत वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़ी दीन व दुनिया वल आखिरह वल फौज़ बिल जन्नत वल फौज़ बिल जन्नत व नजात मिनन नार व नजात मिनन नार व नजात मिनन नार बुरा हूं बेकार हूं मुंहिंजा मौला तुंहिंजे प्यारे हबीब जो उम्मती हूं माफ़ कंदे करे सघे थो बख़्शी दे बख़्श सघे थो जन्नत में पहुचाए सघे थो दीदार पंहिंजो कराए बिश्त में त कराए सघे थो दुनिया में दीदार मदीने जे मोर जो कराए त कराए सघे थो सभिनी ग़रीबनि जी पारत थी हिननि जा अचण ऐं हाज़िरियूं क़बूल फरमा गुनाह जी पारत थी तू ही बख़्शींदड़ तू ही मेहरबान तू ही मालिक तू ही खालिक तू ही मक़सूद मुंहिंजा मौला थोड़ा क़बूल फरमा दुआऊं क़बूल फरमा हक़ जी तौफ़ीक़ दे नफ़्स मारे शैतान जे सिर खां हर मोमिन खे बचा असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी पारत थी आलम इस्लाम जी पारत थी इश्क़ महबूब सां असांजे मुल्क खे शाद रखो आबाद रखो असांजे मुल्क जे गली गली में सलातो सलाम जा नारा हुजनि सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही व सहबिही अजो की नमाज में असां पढ़ो जल्दी करो इहो सुवाल आहे तव्हांजो क़बूल कयो थो हथ मथे कयो थो बदलूं आहे माशाअल्लाह न आहे त पाणी घणो आहे नमाज साहिब को नमाज साहिब को जल्दी जल्दी सलातो सलाम अलैहि या रसूलुल्लाह सलातो सलाम